अहम ख़बर के झंडो मरी खजूं झंडो मरी वेझो मुख़्तलिफ़ शाखुनि में पानी की शदीद खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां मेन रोड वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे। रियाज़ लुंड, सोनो जरवार ऐं बादल जरवार जी अॻवानी में ॻोठ प्यारो लुंड जे हदीक़े शाख में पानी की खोट ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो आहे। आबादकारनि जो चवणु आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾेई माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। उन्हनि चयो त सिंध में हथरादू पाणी जे करे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। आगाह कयूं पिया झंडो मरी वेझो मुख़्तलिफ़ शाखुनि में पानी की शदीद खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां मेन रोड वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे। रियाज़ लुंड, सोनू जरवार ऐं बादल जरवार जी अॻवानी में ॻोठ प्यारो लुंड जे हदीक़े शाख में पानी की खोट ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो आहे। आबादकारनि जो चवणु आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾेई माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। झंडो मरी वेझो मुख़्तलिफ़ शाखुनि में पानी की शदीद खोट ख़िलाफ़ आबादकारनि पारां मेन रोड वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे।